Bismillah, walhamdulillah, wassalatu wassalam ala rasulullah, sallallahu alaihi wa alihi wasallam, a'udhu billahi minasyaitanir rajim, bismillahirrahmanirrahim. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. साईं जी चयो छो त क़ुरान सिखूं सिंधी में रबी शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तजवीज़ पढ़ूं था पाण। साईं ॿुधायो त पंजी वीडियो आहे असांजी शमसिया क़मरिया अखर। ही मां स्लाइड शेयर कई त हिन में कहिड़ी ग़लती आहे ग्रामर जी। मुमकिन आहे काफ़ी जिन सम्झी ग़लती बहितर इहो आहे त ग्रुप ते ॾियनि। उन में इहो थींदो आहे त ॿियनि जी बेमफ़्ताइज़ाई थींदी आहे, कंहिंखे शाइनेस हूंदी आहे त उहा ख़तमु थी वेंदी आहे, ऐं ॿियो न त ॿियनि खे बि लर्निंग जो मौक़ो मिलंदो आहे, सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। इन करे कोशिशि कजे त ग्रुप ते जेका शइ शेयर थी थी उनजो जवाबु अचे, का कमेंट अचे, का ॿी ॻाल्हि। बहरहाल हिन में ग़लती कहिड़ी आहे, उहा इहा आहे त ही अल ऐं तनवीन गॾु न आहिनि ईंदा, इहो कानून आहे। अल अंग्रेज़ी में थींदो आहे द, ऐं तनवीन हूंदी आहे अ। जीअं चवंदा न ए बुक, या चवंदा आहियूं दी बुक। हाणे कॾहिं बि असां दी ए बुक चवंदासीं त जॾहिं दी ए बुक न चवंदासीं त अल हरूफ माना ही थियो दी मून लेटर्स, है न, अल हरूफुल कमरिया। त ही थींदो माना हिन ते अल बि आई ऐं तनवीन बि आई। सम्झो न, माना मक़सदु आहे त ही अल ही जेको आहे कमरिया जी हीअ अल हीअ आई, अल कमरिया। अल बि आई, तनवीन बि आई। इहो थींदो द ए मून, अल हरूफ माना दी लेटर्स। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त इहो आहे कानून। अल ऐं तनवीन गॾु न ईंदा आहिनि। इन करे इहो छा थियणु खपे, अल हरूफुल कमरिया, अल हरूफुल शमसियत या अल हरूफुल कमरियत। पोइ हिनखे असां जॾहिं आम सुकून ॾेई पढ़ंदा आहियूं न, त अल हरूफुल कमरिया, अल हरूफुल शमसिया। ठीकु थियो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जेकॾहिं इहो हुरूफुल कमरिया हुजे, अल साईं जेको बि लफ़्ज़ आहे उन में अल हीअं जेकॾहिं हुजे हा वल हुरूफुन, अल ऐं तनवीन हुन लफ़्ज़ ते न ईंदी गॾु। मुंहिंजो सुवाल आहे हुरूफुल कमरिया, अल हितां जेकॾहिं हटायो था, हा, त पोइ कमरियतुन थी सघे थो। हा, माना उन लफ़्ज़ में ही जेका आहे लफ़्ज़ जे आख़िर ते या त तुन ईंदी या अल ईंदो। माना किताबुन या अल किताब, कलमुन ए कलम या अल कलम दी पेन। इहो ईअं आहे। इहो अल ईंदो, हिते अल आयो आहे त हिते फुन न ईंदो, हिते अल आयो आहे त तुन न ईंदो। इहे अल हरूफ माना अल आयो आहे त हरूफुन न थींदो। अहिड़े नमूने सां जीअं हिते इहा ॻाल्हि कईसीं, हिते छा आहे ग़लती कहिड़ी आहे त अल कमर, ही हिते हुयो न, ही ठीकु, अल कमरियतुन न थींदो, छो जो अल आयो आहे न, कमरियतुन न थींदो। अशमसियतुन न थींदो, छो जो अल आयो आहे। हे सही आहे, अल हरूफ सही आहे। अल कमरीअ में मसइलो आहे हिते, अल शमसिया में हिते मसइलो आहे, छो जो अल आई आहे त तुन न ईंदी। ठीकु थियो साईं। हाणे उन खां ते हलूं था पिया त असांजो जेको टॉपिक आहे कमरी अखर ऐं शमसी अखर, द मून लेटर्स एंड दी सन लेटर्स। हिन में हिकिड़ी ॿी ग्रामर जी नंढी ॻाल्हि आहे जेका अॻिते हली थींदी, पर शमसी ऐं कमरी अखर ताईं ईंदासीं त हिन में हिकिड़ी ॻाल्हि अहम इहा आहे, तव्हां ॾिसो अंग्रेज़ी में जॾहिं असां लिखंदा आहियूं त द मून लेटर्स एंड दी सन लेटर्स, ठीकु आहे। पर जॾहिं अरबी में लिखंदासीं त ही अल हरूफुल कमरिया व विच ते अल हरूफुल शमसिया न थींदो। थींदो छा, ही व हिन सां गॾिजी वेंदो। व खां पोइ स्पेस न ईंदी, हिते एंड खां पोइ पहिरीं बि स्पेस आई आहे, पोइ बि स्पेस आई आहे न। त अरबी में जॾहिं व ईंदी आहे ऐं खां पोइ जेको लफ़्ज़ ईंदो आहे ऐं उन सां ॻंढियल हूंदी आहे। ठीकु थियो साईं। हाणे जीअं असां सिंधी में थोरो मिसाल खणूं, छा चवंदा आहियूं, कमरी ऐं शमसी अखर। कमरी खां पोइ हीअ जेको स्पेस आई, पोइ ऐं आई, वरी स्पेस आई ऐं शमसी अखर। ठीकु थियो, इहो सही थियो। पर जेकॾहिं हीअं हुजे ऐं हिन कमरी सां लॻी वञे त इहो ग़लति थींदो, छो सम्झ में ई न ईंदो, लफ़्ज़ ग़लति आहे। जेकॾहिं असां कमरी ऐं हुन ॿिए अखर सां लॻायूं हेॾे सां, शमसी सां फॉर एग्ज़ाम्पल, त इहो ग़लति थी वेंदो। माना कोई बि लफ़्ज़ हुजे न,
अहमद ऐं महमूद ऐं विच ते ईंदी, ख़ालिद ऐं माना स्कूल ऐं कॉलेज ऐं विच ते ईंदी, पर जॾहिं अरबी थींदी त थींदो छा, जेको ऐं ईंदी उहा माना जेकॾहिं असां चऊं अल स्कूल वल कॉलेज, ठीकु, फॉर एग्ज़ाम्पल वल मदरसा, त वाव मदरसे सां गॾु ईंदी। इहो थी वियो हिकिड़ो नंढिड़ो कानून वाव जो ऐं जो। हाणे असां अचूं था हीअ जेके आहिनि हीअ क़ुर शरीफ़ मां इहो खयों आहे त हीअ सूरह बक़रा आहे न, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात, वा आई न, त वाव खां पोइ युक़ीमून जे विच में स्पेस न हूंदी, वल्लज़ीन व मिम्मा, उन खां पोइ इहो माना हीअ हिते आयत ख़तम थी न, पर हीअ वल्लज़ीन व हिन सां गॾु रहंदी, ठीकु। इलैक खां पोइ व आई आहे त व हिन सां गॾु रहंदी, उन खां पोइ क़बलेक खां पोइ व बिल आख़िरत आहे न, त व हिन सां गॾु रहंदी, हिन लफ़्ज़ सां ॻाढ़े में जेके लिखियल आहिनि, ठीकु आहे। हिते उलाइक छड़ो लिखियल आहे न, हिते व उलाइक आहे त व हिन सां उलाइक, इहो नंढिड़ो हिकिड़ो रूल आहे, सम्झणु खपे, ठीकु साईं। ॿियो आम ॻाल्हि इहा, हर्फ़ुनि माना हिकु वाहिद थींदो, हिकु अखर, ऐं हुरूफ़ उन जो जमा हुआ, अखर जमा मुक़सर चइबो आहे हुनखे। हाणे असां छा था सिखूं अॼु, अल हुरूफ़ुल क़मरिया वल हुरूफ़ शमसिया। इहे कुल घणा अखर आहिनि असां वटि अल्फ़ाबेट में, 28 अखर आहिनि। 28 मां 14 कमरिया थींदा, मून लेटर्स, माना चंड जा अखर, नाला हिननि जा ई छो रखिया विया आहिनि अलाह आलम। उन खां पोइ बाक़ी 14 जेके आहिनि उहे शमसी अखर आहिनि। हाणे इन्हनि खे पढ़ण जो तरीक़ो कहिड़ो आहे, इहो जो सिखंदासीं, पर तमामु आसान आहे, इन में घणी स्लाइडूं बि कोन्हनि के। असां आमतौर घणी क़दुरु सही पढ़ंदा बि आहियूं, पर असांखे कानून जी ख़बर कोन्हे, अॼु जो कानून बि सिखंदासीं। त 28 अखरनि मां 14 कमरी, 14 शमसी। इन्हनि अखरनि, इहे जेके अखर आहिनि 28 शमसी ऐं कमरी, उन्हनि खे कॾहिं सम्झणो पवंदो आहे, सिखणो पवंदो आहे, जॾहिं उन्हनि जे अॻियां अल अचे। अल ईंदी न, हाणे असांखे सम्झणो पवंदो त इहो अल कीअं पढ़िबो उन्हनि अखरनि सां, यानी थींदो छा, 28 अखर कहिड़ा आहिनि, हे असांजा 28 अखर आहिनि। इहे जेकॾहिं अचनि था पिया, इन्हनि खां पहिरियों असां वटि अल अचे थो न, त हाणे ॾिसबो त हिननि खे कीअं पढ़िजे, छो जो इन्हनि जे अॻियां अल थो अचे न, त इन्हनि में ॾिसबो त कमरी कीअं पढ़िबो आहे, शमसी कीअं पढ़िबो आहे, अधु कमरी आहिनि, अधु शमसी आहिनि। हलूं था पिया, को तिलावत अमन प्लीज़ तव्हां तिलावत कंदा, ऐं तिलावत कंदो त तव्हां हिकिड़ो थोरो नज़र कजो त हिन अल खां पोइ हिन शीन ते शद आहे, हीअ अल खां पोइ काफ़ ते शद कोन्हे, ही नून ते शद आहे, हिते लाम ते शद आहे अल खां पोइ, ऐं अल खां पोइ सीन ते शद आहे, हिते जेको अल आहे ही हमज़ो आहे, इन ते शद न आहे। त अहिड़े नमूने सां ही अल आहे, इन खां पोइ हा आहे, हीअ है जेको आहे हुन ते बि शद न आहे। इनखे ॾिसो त ही पढ़े कीअं थो, तिलावत कीअं थी थिए, प्लीज़ बिस्मिल्लाह रहमान। अहमद अहमद कोन्हे छा? न त वक़्तु हलूं पाण। Yeah. Should I start right now? Yeah, please. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والشمس وضحاها والقمر إذا تلاها والنهار إذا جلاها والليل إذا يغشاها والسماء وما بناها والأرض وما طحاها ونفس وما سواها فألهمها فجورها وتقواها. ما
माशाल्लाह बहितरीन जिते जिते शब्द हुई न त शब्द ते हुनखे ज़ोर सां पढ़िजे पियो ठीकु आहे ज़ोर ॾेई करे हाणे इहो असां सही पढ़ूं था पिया पर कानून जी ख़बर न हूंदी आहे घणे क़दुरु ठीकु आहे इन ते हलूं था पिया थोरो ॾिसूं पिया त आहे छा असुलु ॻाल्हि इहा असां हिकिड़ो दफ़ो करे विया आहियूं पंहिंजे क्लासनि में जॾहिं इहा सूरत पढ़ीसीं पर अॼु थोरो वरी इनखे रिपीट था कयूं कमर माना चंड कमरी अखर माना चंड वारा अखर ठीकु आहे हाणे इन में कमरी अखर जेके आहिनि 14 उन में अल जॾहिं ईंदी उनजो लाम पढ़णो आहे ठीकु थियो ऐं शमसी अखर छा आहिनि शमसी अखर में जॾहिं अल ईंदो त उनजो लाम न आहे पढ़णो बसि एतिरी ॻाल्हि आहे हिते लेक्चर ख़तमु करे सघिजे थो पियो थोरी वज़ाहत था कयूं पर ॻाल्हि फ़क़ति एतिरी आहे ठीकु थियो छा आहे लाम जो मख़रज ॾिसणो आहे असांखे असां सिखूं था न हिते कानून सिखूं था पिया ल तव्हां चई ॾिसो हिते हर को चवे प्लीज़ ल या चओ अल 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 चवंदो त ज़ुबान जी टिप जेका आहे न हितां ई मख़रज आहे हिन जो इहा मथे वञी जेको आहे ॾंदनि जे अंदरि मथे खे ॾंदनि खे लॻंदी अंदरि अल अल इहो छा आहे इहो लाम हल्को अखर आहे जेको कॾहिं कॾहिं ॻोरो पढ़िबो आहे पर उनखे चवूं था ॻाल्हि इहा आहे त ल ईअं पढ़िबो अल हाणे चए त अल खां पोइ जेकॾहिं अचे थो फॉर एग्ज़ाम्पल कमर तव्हां ॾिसी छॾियो त इज़ी थी वियो पढ़ण में अल कमर अल हमद था पढ़ूं असां तव्हां चओ अल चवंदो त ज़ुबान हिते बीह रहंदी ॾिसो तव्हां चई ॾिसो अल ज़ुबान मथे वई हमद अल हमद इहे आहिनि कहिड़ा कमरी अखर इन्हनि में अल चवण खां पोइ काफ़ चवणु ॾुखियो न आहे हा चवणु ॾुखियो न आहे इहे 14 अखर जेके कमरी आहिनि न कमरी जेके अखर आहिनि इन में अल चइबो उन खां अल खां पोइ जेको बि अखर आहे उहो सवलो उचारिजे थो पियो पर जॾहिं ॿिया 14 अखर शमसी आहिनि न उन्हनि में छा त गड़बड़ थिए थी पई कीअं अरबी खे त ख़बर आहे पर असांखे हरकत में मालूम थींदो हीअं जेकॾहिं लिखियलु हुजे किथे अल श हाणे अल श ॻाल्हि छा आहे त अल उन खां पोइ हिकदमि छा अल श हाणे हिते अटके थियो छो जो शे शीन जो मख़रज बि लाम सां मिलंदड़ जुड़ंदड़ आहे या अल तीन त अल हाणे तव्हां ईअं करे ॾिसो अल ऐं कोन करे ॾिसो अश ईअं करे ॾिसो या वरी करे ॾिसो अल ज़ुबान ते वई वरी पोइ करे ॾिसो अल अत 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 ता जे करे बि ज़ुबान मथे वञे थी माना इन्हनि में को मुमकिन हो त लफ़्ज़ क्लियर न हुजनि इन करे हुननि तजवीद वारनि इहो कयो त वरी कमरी अखर अलॻि करे छॾियऊं जंहिंमें अल आसान आहे चवणु जिन में अल जी ज़ुबान विचड़े थी ॿियनि अखरनि सां उन्हनि खे शमसी चई असांजे लाइ आसानी करे छॾियूं त असांखे यादि करणो न आहे कयूं छा उन्हनि शद ॾेई छॾी उन्हनि अखरनि खे इन करे त जीअं लाम हे पढ़नि न सिधो असां शीन ते हलिया वञनि सिधो असां लाम छॾे करे ता ते हलिया वञनि ठीकु थियो पोइ कीअं ॾिसो त आहे हाणे हीअ आहे मख़रज आहिनि न तव्हां ॾिसो लाम जो मख़रज हिते आहे न ज़ुबान जो मख़रज हिते लॻंदो आहे ईअं अची त हीअ जेके ॿिया काफ़ी अखर आहिनि न इहे बि इन्हनि जा मख़रज हिते ई मिलिया पिया आहिनि इन करे जॾहिं इन्हनि जे अॻियां अल अचे थो न त पोइ लाम हिननि अखरनि सां लाम खां पोइ लाम अचे या ॿियो हे अचनि उन माण्हू विचड़ी थो पए बाक़ी जेके ॿिया अखर आहिनि हिन जा मख़रज अलॻि आहिनि इन करे माण्हू विचड़े नथो ठीकु थियो पोइ इन्हनि इहो फ़र्क़ु रखियो हाणे थियो छा आहे इहे जेके कमरी अखर आहिनि इहे 14 आहिनि इन्हनि में ॾिसो इहे कहिड़ा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल हा कॉफ इहे ॾिठोसीं जेको मीम हा बा वाह इहे सभु हे 56 अखर इहे बि आहिनि हाणे हिन में असां फ़क़ति 4 खणूं था पिया कहिड़ा या 3 हा काफ या इन्हनि खे ॾिसूं था पिया इहे उहे अखर आहिनि जिन सां अल पूरो पढ़िबो आहे ज़ाहिर करे हाणे असां पढ़ंदा आहियूं अल कमर अल हमद अल यमीन ठीकु थियो इन में छा थियो आहे अल प्लस क अल प्लस हा अल प्लस या ईज़ी थी वियो हिन जा मख़रज ईज़ी आहिनि ॾिसो मख़रज हिननि जा कहिड़ा आहिनि हिननि जी ज़ुबान ॾिसो कीअं मथे हेठि बि उहो हिते पोइ थी टकराइजे मथे नथी वञे हिते हा में हिते ॾिसो ज़ुबान हिते ई बीठी आहे या में ॾिसो ज़ुबान हे हिते विच वारो मथे वञे पर हिन सां टकराइजे बि नथी मथे पैलेट सां त अल क अल ह अल य इहे सवला आहिनि इहे हिननि खे छा थींदो हाणे मिसाल ॾिसूं क़ुर पाक मां अलाह पाक फरमाए थो वल कमर त असां वाव खां पोइ सिधो लाम पढ़ंदा आहियूं अलिफ आहे त पोइ अलिफ हमज़ा वसल हूंदो आहे न त वाव हिन में अॻु में ईंदो त इहो छा पढ़िबो वल कमर फल
कमर त माना लाम ही पढ़जे तो पियो, ही अल्लाह न लाम पढ़जे तो। सोलो ऊतुल किताबे लाम पढ़ियो से, ऊतुल किताबे लाम जो उच्चार आयो। रब्बिल आलमीन रब्बिल लाम जो उच्चार आयो, रब्बिल आलमीन मिनल हक़ लाम जो उच्चार क्लियर आयो। सब चई ॾिसो पाण थोरो चवंदा हलो प्लीज़। मिनल हक़ मिनल चवंदो लाम ते बीह रहंदी ज़ुबान, मिनल हक़ ईज़ी थी वेंदो। इन सां ॿिया बि अखर आहिनि, वबिल यौम लिल काफ़िरीन यौमल क़ियाम। बहरहाल ही क़ुर पाक उमूमन तक़रीबन इहे शमसी जे अखर 8 लफ़्ज़ हर क़ुर पाक जे पेज ते तक़रीबन आहिनि। इहो कमरी ठीकु थियो। हाणे ही वरी अचनि था शमसी अखर, उहे कहिड़ा आहिनि? ही आहिनि ता सा दाल ता रा ता ज़ा सीन। अहिड़े नमूने सां इहे 14 अखर आहिनि। इहे अखर उहे आहिनि जिन सां अल जो लाम न पढ़बो। कीअं? ॾिसो ही आहे न अल लाम किथे थो वञे, उचार किथे थो बीहे? अल मथे थो वञे, ठीकु। इन खां पोइ जेकॾहिं कहिड़ा अखर आया? शीन या ता या लाम, इहे आहिनि न। इन ॾिसो त शीन जो ही ॾिसो मखरज ओ इंसान जी बीहे थो, ज़रे घटि वई ज़बान सां लॻे थो मथे। ता जो बि उते ई थो लॻे जेतिरो ज़रे घटि जेको लाम जो हिते लॻे थो मथे। माना इहे अखर मखरज जे करे विचड़नि था। पोइ हिननि कयो छा त बाबा ही न पढ़ो, ही अलिफ आहे न, हिनखे चओ सिधो अश अश। ये शीन खे ज़बर आहे न, अश। पहिरें त मद ईंदी, ॿिए ते शद ईंदी। अत अल थींदो छा? हीअं। इनखे ॿिनि जे अखरनि जे बजाए हिकिड़े ते शद अची वेंदी आहे। पोइ इन करे हुननि छा कयो, इन्हनि अखरनि ते जेके शमसी आहिनि उन्हनि ते शद ॾेई छॾियऊं। हाणे तव्हां छा पढ़ंदासीं? जेके ईअं कजे अश लाम न पढ़बो, अश अत अल। कीअं मिसाल ॾिसूं, ॾिसो ठीकु हो। अशम्स लाम न पढ़ियोसीं, अतहयात लाम न पढ़ियोसीं, अल्लाह ही हिते शद वारो लाम पढ़िया, ही न पढ़ियो अल्लाह। ठीकु आहे। माना इहे छा आहिनि? इहे शमसी अखर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ही जेको क़ुर पाक मिसाल खणूं, व शम्स लाम ॾिसो ॻाढ़े में लिखियो पियो अथव, ही न पढ़ियोसीं। व शम्स शीन ते सिधो हली वियो माण्हू। असां पढ़ंदा हूंदासीं पर छो ईअं पढ़ंदा आहियूं? असां शद जे करे पढ़ंदा आहियूं, पर रीज़न इहो आहे मखरज जे करे। ठीकु आहे। व शम्स फ शम्स व आतुज़ ॾिसो शद पई आहे। व अमिलुस सालिहात सिधो साद ते हली वियो, अमिलुस सालिहात मिनश शैतानिर रजीम चवंदा न, मिनश शैतान शीन ते। वलद्दालीन दुआ ते सिधो आयो, ही अद्दालीन आहे, पर असां अल न पढ़ियोसीं। ख़लक़स समावात वल अर्द, छा आहे? ख़लक़ल समावात, पर अल न पढ़बो, ख़लक़स समावात। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी मिसाल आहिनि, इहे ॿिया बि तव्हां ॾिसी सघो था। हाणे फ़क़ति इहा ॻाल्हि करणी आहे त अचो त असां शैतान जे विसवे सां मां जांचंदा आहियूं त इहो कोई बि तजवीज़ जी ॻाल्हि, ग्रामर जी ॻाल्हि सिखणु ॾुखी आहे, पर हुनजे बजाए अचो त पंहिंजे रब करीम रहमान रहीम जे क़ौल ते भरोसो कयूं ऐं यकीन कयूं। जेको सूर कमर में अलाह साईं बार बार फरमाए थो, घणा भेरा आयो आहे? 4 भेरा मुंहिंजे ख़्याल में। वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़्ज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। ऐं बेशक ऐं ही बि ॾिसो वाव लक़द सां गॾियल आहे, का स्पेस कोन्हे हिते। इहो ॿियो मिसाल। वलक़द ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण यादि करण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। इन ते दुआ घुरंदा बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक असांजे हिन कोशिश खे क़बूल फरमाए, असांजे खे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थिया त अल्लाह साईं पंहिंजे रहम सां माफ़ फरमा। आमीन। ठीकु आहे साईं, ओवर टू यू साईं। जज़ाकल्लाह साईं। आहे साईं पोल वग़ैरह आहे? हा पोल आहे, हे बंदि था कयूं पाण वीडियो। पोइ कंहिंजो